मेयर सखर अरसलान इस्लाम शेख सखर के 27 अरब रुपयनि जा ख़ुसूसी फंड मिलण ऐं मकानी इदारनि जे नुमाइंदनि में इख़्तिलाफ़नि जी ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त सखर खे वफ़ाक़ी हुकूमत या सिंध हुकूमत खां को बि ख़ुसूसी फंड न मिलियो आहे। सखर में अॼु ॾींहुं ताईं 8 सालनि में जेको कमु थियो आहे उहो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पंहिंजे वसीलनि मां करायो आहे। ईद मुहर्रम या वरी ॿोॾि वारी सूरत-हाल में बि सखर खे अॼु ॾींहं ताईं को बि ख़ुसूसी फंड नाहे मिलियो। शहर जे समूरनि रोडनि जी तामीर ऐं मरम्मत कई आहे। रहिजी वियल रोडनि जी मरम्मत बि कई वेंदी। अहिड़ो इज़हार मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख पंहिंजी रिहाइशगाह सखर हाउस में डिप्टी मेयर डॉक्टर अरशद मुगल चेयरमैन पीर मक्की शाह टाउन मोहम्मद दीन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। मेयर सखर वधीक चयो त कुझु माण्हू सखर जे बलदियाती नुमाइंदनि में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं पखेड़े रहिया आहिनि जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक़ नाहे। सखर जा समूरा मकानी नुमाइंदा हिक पेज ते आहिनि। सफ़ाई सुथराई जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जे सहकार सां हिकु प्लान ठाहियो वियो आहे। मेयर वधीक चयो त शहर मां कचरो ऐं ओझ खे दॿाइण लाइ 2 मुख़्तलिफ़ हंधनि जो इंतिख़ाब कयो वियो आहे। उन मौक़े ते वाइस चेयरमैन निसार सिद्दीकी, टाउन ज़ुल्फ़कार खोसो, वाइस चेयरमैन पीर मक्की शाह, ग़ुलाम मुर्तज़ा घांगरो ऐं ॿिया मकानी इदारनि जा चूंडियल नुमाइंदा पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची